नज़रनवा खे आग कंदालू खडड़ो में खडड़ो भरसा जमड़ाओ कैनाल में बुड़ी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो आहे। नौजवान साजन मेघवाड़ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे अपडेट कंदालू। खडड़ो भरसा जमड़ाओ कैनाल में बुड़ी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो आहे। नौजवान साजन मेघवाड़ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अहम ख़बर आहे, अवां खे अपडेट कंदालू। खडड़ो भरसा जमड़ाओ कैनाल में बुड़ी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो आहे। नौजवान साजन मेघवाड़ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अवां खे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे, खडड़ो मां खडड़ो भरसा जमड़ाओ कैनाल में बुड़ी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो आहे। नौजवान साजन मेघवाड़ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां ताईं पहुचाईंदा हलूं। खडड़ो भरसा जमड़ाओ कैनाल में बुड़ी वियल नौजवान जो लाश हथ अची वियो आहे। नौजवान साजन मेघवाड़ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। तफ़सील मालूम कंदासीं खडड़ो मां अख्तर मारिफ खां। जी अख्तर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, खडड़ो लॻे जमड़ाऊ कैनाल में जेको नामालूम नौजवान बुढ़ी फोत थियो, उनजी सुञाणप जेको आहे त जेको हरिजन पुट मोहन मेघवाड़ तौर थी आहे, जेको शाहपुर चाकर जो रवासी आहे, जंहिंजो लाश 28 कलाकनि खां पोइ मुसलसल ॻोल्हा बाद जेको उहो हथ कयो वियो। लाश हथ अचण खां पोइ जेको शाहपुर चाकर पुलिस आहे, उनखे पुलिस कार्रवाई लाइ जेको आहे पोस्टमार्टम लाइ शाहपुर चाकर रूरल हेल्थ सेंटर खणाए वई आहे। ऐं हिन जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे त हुनजा अज़ीज़ अकारब जेको आहे त वॾे तइदाद में हुते संदसि घर ॾाढो लाश जे जेको आहे नौजवान जे मर्द ॾाढो इंतज़ार में वेठल आहिनि। जी, जी अपडेट करण लाइ।